शहदाद कोट में मलेरिया ऐं गैस्ट्रो ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। नाज़ीन अव्हां खे ॿुधायूं त शहदाद कोट में मलेरिया ऐं गैस्ट्रो ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। वधीक ॿ निगरियूं हयातियूं विञाए वेठियूं आहिनि। 10 वरहनि जी नजमा ऐं 4 वरहनि जी सुगरा खोसो मलेरिया वेघे दम धणी हवाले कयो आहे। हिक ॾींहं अंदरि फौतियुनि जो अंग वधी 4 थी वियो आहे। मजमूई अंग 44 थी वियो आहे। मुतासिर सिहत जे वज़ीर आला समेत आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त तालुके में सरकार तरफां तिबी कैंपूं लगाए ॿोॾ मुतासिरनि जूं ज़िंदगियूं बचायूं वञनि। ख़बर अव्हां खे ॾियूं पिया शहदाद कोट में मलेरिया ऐं गैस्ट्रो ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। वधीक ॿ निगरियूं हयाती विञाए वेठियूं आहिनि। 10 वरहनि जी नजमा ऐं 4 वरहनि जी सुगरा खोसो मलेरिया वेघे दम धणी हवाले कयो आहे। हिक ॾींहं अंदरि फौतियुनि जो अंग 4 थी वियो आहे। मजमूई अंग 44 थी वियो आहे। शहदाद कोट खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर सद्दाम सोलंकी लाइन ते मौजूद आहे। जी सद्दाम, आगाह कजो, गैस्ट्रो ऐं मलेरिया वेघे निगरियूं फोत थी वियूं आहिनि, कहिड़ा तफ़सील इन हवाले सां? जी बिल्कुलु फौजिया, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शहदाद कोट ऐं कुबो सईद खान में मलेरिया ऐं गैस्ट्रो ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। मलेरिया ऐं गैस्ट्रो सबबि फौतियुनि जो अंग हिक ॾींहुं अंदरि वधी 4 थी वियो आहे। मजमूई जेको अंग आहे त उहो वधी 44 थी वियो आहे। 7 वरहनि जी आयशा वलद गौस वक़्त चांडियो जेका मलेरिया बुखार वगी फौत थी वई आहे। ऐं उन खां अलावा जेका आयशा जेका आहे त शहर चांडिया शहर जे महले जी रवासिन ॿुधाई पई वञे। उन खां अलावा कुबो सईद खान जेको तालको आहे, जंहिंजे ॻोठ संजर खान जमाली जी 4 वरहनि जी सुगरा धीअ मुख़्तियार अली कोसो पिणु दिमाग़ी मलेरिया सबबि फौत थी वई आहे। ऐं शहर जे रिलीफ कैंप मेन प्राइमरी स्कूल में पिणु 30 वरहनि जी औरत 4 ॿारनि जी माउ हनीफ़ा ज़ाल लाल खान गाॾी दिमाग़ी मलेरिया सबबि फौत थी वई हुई। ऐं ॿिए पासे ॻोठ बदलाबाद जे 10 साला मासूम निंगरी नजमा धीअ वाजिदपुर जी पिणु फौत थी वई आहे। पर हिन वक़्त ताईं जेका आहे त सिहत खातो निंड सुतल आहे। हर रोज़ क़ीमती जानियूं ज़ाया थी पयूं। कंहिंजो बच्चा जुदा पिया थियनि त कंहिंजूं अंबड़ियूं फौत थी रहियूं आहिनि। पर हिन वक़्त ताईं जेको आहे त इंतिज़ामिया पारां को बि तहफ़ न वरितो वियो आहे। वॾी महिरबानी सदाम, अव्हां तफ़सील ॾिना।